मसलो ये है कि 4-10-5 साल मौके पर रखी पिया उहे कंहिं न कंहिं फॉर्म का रखी वियो दोस्त चवंदा असां ॻाल्हायूं ठीक है मसलो है तो हर एक कंहिं न कंहिं फॉर्म खां आया मां सिंधी शागिर्द तहरीक यूनिट जो हिते ऑर्गेनाइज़र आहियां मां वरी तव्हांखे वेलकम ऐं भली कार्ड थो चवां अहिड़े हिकिड़े अज़ीम कम में ॿियो कमु जेको तव्हां ॾिसो था पिया हिन वक़्तु असां वटि शागिर्द सियासत असांजा दोस्त बीठा आहिनि जेकॾहिं मां ग़लति ॻाल्हायां भले मूंखे चवनि मसलो आहे त असां वटि शागिर्द छाजे लाइ छड़ विछड़ ठही वियो तव्हां पाण ॾिसो था त शागिर्दनि ताईं उन्हनि जे कननि ते हिकिड़ी ॻाल्हि पहुचाइणु ज़रूरी आहे बाबा तव्हांखे पुरअमन सियासत में केरु बि कोन थो रखे इहा जेका हो दोस्त कंदा उहे पुरअमन आहे पर हीअ इंतज़ामिया नथी सम्झे पुरअमन आहे असां कंहिंजा हेसि ताईं हे आया दोस्त इंतज़ामिया वारा छा आहे बाबा ॾिठे पासे यार कमु त भलो कयो अथई सुठी ॻाल्हि आहे हाणे हिननि मसइलनि ते तव्हांखे नथी वञा की मुख्य मसइलो इहो आहे त हिननि खे कहिड़ो छोकिरनि खे तकलीफ़ थिए शागिर्दनि खे पचे हिन मसइले ते न अचे फेसबुक ते सोशल मीडिया ते वॾा हवाला हणी था छॾनि माना जेके दोस्त असां वटि वॾा इनकलाब चीक वारा लॻा पिया आहिनि हाली रैली में कोन था सघनि तो जेके 10-15-20-25 दोस्त असां आया आहियो मां तव्हां दिलि सां शुक्रगुज़ार आहियां अरसलान तयार आहे दोस्त आहे रशीद हुन खां अॻु में मूंसां राब्ते में रहियो आकिब शहर जेको हिन जेकॾहिं ईअं चवंदासीं हिन प्रोग्राम जो जेकॾहिं तय कंदड़ हूंदो त आकिब शहर हूंदो जॾहिं मूंखे सलाह ॾिनी यार हिते कमु केरु बि कोन थो करे हिते सुठी ॻाल्हि आहे मुंहिंजो मुंहिंजी तंज़ीम असांजी मज़बूत न आहे मां जसाब जो फ़िक्रमंद आहियां पर न आहे तंहिंजे करे मां बि अकेलो कमु कंदड़ आहियां ॿिया दोस्त मूं वटि न्यूट्रल आहिनि जेके दोस्त ऐं हुन खां जेके तव्हां सोचो था त पढ़ाई खां माना कवरेज मां थो चवां मां पंहिंजे डिपार्टमेंट जो रेस्पॉन्सिबल शागिर्द आहियां पॉलिटिकल साइंस जो को बि टॉपिक खणी मूंखे न रेगुलर क्लास वठंदड़ आहियां मुंहिंजो शागिर्द हुजनि और शागिर्द मुंहिंजा साथी बीठा आहिनि पाण ऐं जेके आहिनि सो हुते इंतिज़ामिया हुजे या उस्ताद हुजनि केर बि मुंहिंजी शिकायत करे मां ॾोही बाबा पुरम कामरेड जो मतिलबु हर जो गार न आहे सियासत कंदड़ जो मतिलबु जो गार पुरम सुठी शागिर्द कंदो ई उहो जेको पुरम सुठो शागिर्द ईअं न आहे तव्हां सो लास्ट वन एहतजाज के असां हिन मौक़िफ़ सां सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां ख़तमु था कयूं त डॉक्टर परवीन रिंद अमिरता नौशीन ऐं जेका छोकिरी अलमास थी या जेके ॿिया सिंध में सॼी सिचुएशन रही आहे उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ हुकूमती लेवल ते स्टेट लेवल ते सुप्रीम कोर्ट लेवल ते हुकूमत उनजी जांच करे ऐं ॾिसे ऐं हिननि मसइलनि खे जाचे असां रियासत में रहूं था पिया हुन वटि 25 आर्टिकल आहिनि ह्यूमन राइट्स जा पार्लियामेंट आहे हेॾी सारी असेंबली आहे हेॾा सारा कानून आहिनि सो असां वॾो में वॾो कानून आहे हेॾो किताबु आहे उहो कानून लाइ कहिड़े पाणी में थो वञे सो असां चऊं था त उन्हनि कानून खे इम्प्लीमेंटेशन करे तव्हां कानून खां ॿाहिरि निकिरो ई कोन असां तव्हांजे कानून ठहियल जी ॻाल्हि था कयूं जेको 1973 में ठहियो उनखे इम्प्लीमेंट कयो उन सां ई इम्प्लीमेंट कयो उन सां बि तमन ईंदो 6 माण्हू क़तल थी था वञनि 5 माण्हू क़तल थी था वञनि हेॾी अवाम वेठी आहे हिकिड़े माण्हू ते FIR नथी थिए ज़ुल्म आहे हिन मौक़े सां हिन रैली खे असां इख़्तिताम था कयूं तव्हांजी वॾी महिरबानी